काछ में बरसात जूं तबाहकारियूं नई गाज वही अचण ऐं बंद टुटण खां पोइ वॾो नुक़सान थियण करे सिंध सरकार 11 यूसीस खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो। यूसी सावड़ो खे आफ़त सटियल करार न ॾियण ते ॻोठाणनि एहतिजाज कयो। सिंध सरकार पारां काछे जे 11 यूसीअनि जे 80 देहनि खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो, पर सभ खां वधीक नुक़सान थियल यूसी सावड़ो खे आफ़त सटियल करार ॾियण वारी लिस्ट में ई शामिल न कयो वियो। हुन 11 यूसीस खे आफ़त सटियल करार ॾियण जो रेवेन्यू खाते पारां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। ॿिए तरफ़ यूसी सावड़ो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे डीसी दादू खे हटाइण जो मुतालबो कयो आहे। हुन हवाले सां ॻोठाणनि चयो आहे त बिना सर्वे जे 11 यूसीस खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे, पर जंहिं यूसी में वॾो नुक़सान थियो आहे हुन यूसी खे ई नज़रअंदाज कयो वियो आहे। हुन चयो त डीसी दादू सरकारी लिस्ट मां यूसी सावड़ो जो नालो ख़ारिज आहे, खेसि तुर्त हटाए यूसी सावड़ो खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे।